अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। अॼु असां मायरा जी किचन में ठाहींदासीं इफ्तार स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे मैंगो लेमनेड। ही मज़ेदार अंब जो शरबत ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते असां वटि आहिनि 1 कप जे क़रीब मैंगो चंक्स ऐं असां मैंगो पीसिस खे विझूं था हिकु ब्लेंडर में ऐं हाणे विझूं था लीमे जो रस 4 टेबल स्पून ऐं शुगर सिरप विझूं था 3/4 कप। चङी तरह सां सभिनी शयुनि खे हाणे ब्लेंड कंदासीं। चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे त हाणे हिकु छाणी जी मदद सां असां मैंगो जे मिक्सचर खे जग में ऐड कयूं था। मैंगो मिक्सचर चङी तरह सां जग में छाणे छॾियो आहे ऐं हाणे विझूं था 4 गिलास जे क़रीब पाणी। ऐं हाणे असां वटि हिकु गिलास में कुझु आइस क्यूब्स आहिनि ऐं असां विझूं था मैंगो लेमनेड ऐं असांजो मज़ेदार मैंगो लेमनेड सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी आसान रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। अॼु असां मायरा जी किचन में तव्हां सां शेयर करण वारा आहियूं मज़ेदार रेसिपी जंहिंजो नालो आहे मैंगो मस्तानी। ही मैंगो मस्तानी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खणूं था 2 अदद अंब। त हाणे असां पीसिस में कट कयूं था। अंब जा पीसिस ठाहिण खां पोइ हाणे असां हिकु ब्लेंडर में ऐड कयूं था अंब जे पीसिस खे, जेके आहिनि तक़रीबन 1.5 कप जे बराबरि। ऐं हाणे विझूं था वनीला आइसक्रीम 1/2 कप, खंडु विझूं था 1/4 कप, खीर विझंदासीं 1 कप। ऐं हाणे खीर विझण खां पोइ सभिनी शयुनि खे चङी तरह सां ब्लेंड कयूं था। जी फ्रेंड्स, सभई शयूं चङी तरह सां ब्लेंड थी वियूं आहिनि। त हाणे हिकु गिलास में असां विझूं था वनीला आइसक्रीम ऐं हाणे विझूं था ब्लेंड थियल मैंगो जो मिक्सचर ऐं गार्निश कंदासीं कुझु चेरीज़ सां ऐं कुझु पिस्ता बि विझूं था। ऐं असांजो मज़ेदार मैंगो मस्तानी बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी हीअ रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। अॼु असां मायरा जी किचन में खणी आया आहियूं कि तमामु आसान ऐं मज़ेदार स्पेशल फ्रोज़न डिज़र्ट रेसिपी जंहिंजो नालो आहे मैंगो सॉर्बेट। ही मैंगो सॉर्बेट ठाहिण जे लाइ हिते असां खयां आहिनि 3 अदद अंब ऐं अंबनि जा असांखे पीसिस करे छॾिणा आहिनि। असां अंब खे कटे ऐं स्पून जी मदद सां अंबनि जा पीसिस कयूं था। तव्हां अगरि ईज़ी सम्झो त अंब खे छिले करे ऐं पोइ अंब जा पीसिस ठाहियो जीअं तव्हांखे आसानु लॻे। अंब जा पीसिस ठाहिण खां पोइ असां फ्रीज़र में रखंदासीं तक़रीबन 2 खां 3 कलाकनि जे लाइ। जी फ्रेंड्स, तक़रीबन 2 खां 3 कलाक ताईं असां अंब जे पीसिस खे फ्रीज़र में रखियो हुयो ऐं हाणे फ्रीज़ थियल मैंगो खे हिकु ब्लेंडर में विझूं था ऐं गॾु ई विझूं था लीमे जो रस 1 टेबल स्पून ऐं खंड जो सिरप विझूं था 2 खां 3 टेबल स्पून। हाणे चङी तरह सां सभिनी शयुनि खे ब्लेंड कंदासीं। ऐं
चङी तरह सां ब्लेंड करण खां पोइ हाणे असां वटि मैंगो जो स्मूद ऐं घाटो पेस्ट तयारु थी वियो आहे। असां मैंगो खे विझूं था हिकु गिलास में ऐं गार्निश कयूं था पिस्तनि सां। ऐं असांजो मज़ेदार ऐं तमामु आसान मैंगो सॉर्बेट सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।